अस्सलाम वालेकुम। नाज़रीन, इन वक़्तु असां मधी जी टाउन में मधी जी हाउस ते जेको साईं दुरमोहम्मद शाह एडवोकेट जे नाले सां मनसूब आहे बंगलो, उते मौजूदु आहियूं। अॼु हिते असां वटि हिकिड़ी अहम शख़्सियत जेके आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले शिकारपुर जा जनरल सेक्रेटरी ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारियो साहिब जन मौजूदु आहिनि। अचो त साईं जन सां ॻाल्हि ॿोलियूं। साईं, अव्हां सां सिर्फ़ु ॿ सुवाल असां करण जी ज़रूरत कंदासीं। हिकिड़ो इहो आहे त हिते मधी जी हाउस जेको साईं दुरमोहम्मद शाह जो हाउस आहे, इन में मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजे शऊर जे हिसाब सां त तारीख़ में पहिरियों दफ़ो जीए कमारियो जो नारो लॻो आहे। अव्हां कीअं था महसूसु कयो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। अहिड़ी का ॻाल्हि न आहे, अॻु में बि असां हिकु ॿिए जा नारा हणंदा आहियूं। साईं दुरमोहम्मद शाह हुजे, असां सियासी माण्हू आहियूं ऐं हमेशह पीपल्स पार्टी जॾहिं खां जॉइन कई आहे असां गॾु आहियूं। साईं दुरमोहम्मद शाह हुजे, असां हुजूं। ऐं मां तकिर इन करे वधीक वाज़िब न करे सघियुसि जो टाइम थोरो मूंखे ॿ टे ॿिया बि प्रोग्राम आहिनि। पर तव्हां यकीन सम्झो त साईं पीर मोहम्मद शाह जेको आहे, मां नथो सम्झां त को ॿियो DIG हुजे या को मुंहिंजी हिकिड़ी फ़ोन वेंदी आहे त उहो नंढनि भाइरनि वांगुरु उन महिल मूंखे उते बि मुंहिंजी इलाही क़ौम वेठी आहे, हर डिस्ट्रिक्ट में उन महिल रिप्लाई ॾींदो आहे कमु करे। असांजो को बि अहिड़ो इख़्तिलाफ़ु कोन्हे। ऐं जेके अॻु में इख़्तिलाफ़ हुया बि त असां कोशिशि कई आहे साईं दुरमोहम्मद शाह असां जेके ख़ासि करे नौजवान आहिनि ऐं ख़तमु करण जी। ऐं इंशाअल्लाह ताला असांजे साईं किफ़ायत अली शाह जो बि हिन में अहम किरदारु आहे। ऐं सभु दोस्त नौजवाननि खे मुंहिंजी हिकिड़ी अपील आहे, ऐं हर असांजे घर में बि साईं जा नारा लॻंदा, हिन घर में बि असांजा लॻंदा, उहो इंशाअल्लाह ताला तव्हां ॾिसंदव। साईं, हिकिड़ो सुवाल इहो ज़रूरु अव्हां खां पुछंदासीं त जेके बि टाउन जा मुंतख़ब मेंबर हुजनि या MPA MNAs हुजनि, सभिनी जो ज़ोर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रोड रस्ता ऐं नालियूं ठाहिण ते आहे। स्कूल असांजा, इस्पतालूं असांजूं, बाक़ी जेके इदारा आहिनि उहे वीरान ऐं तबाह लॻा पिया आहिनि। त इहो रोड ऐं रस्ता माण्हू खाई करे ऐं तरक़ी कंदा या कोई इस्पतालनि ऐं स्कूलनि मां फ़ाइदो वठी तालीम वठी अवाम जेको आहे तरक़ी कंदो? बिस्मिल्लाह रहमान। पहिरियों त इस्पताल मां माज़रत सां चवंदुमि अधु तव्हां ख़राबु कई आहे। ऐं ॿिए नंबर में मां इन इस्पताल खे पंहिंजी बजट जेका मूंखे थोरी घणी मिली, मां 20 लख रुपया ॾिना हुया। ऐं हाणे मां इन इस्पताल जे लाइ इंशाअल्लाह तव्हां ॾिसंदव त इहो असांखे भुटे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुटे जो तोहफ़ो ॾिनल हो। इनखे बाक़ाइदे अपग्रेड बि कराईंदासीं ऐं इंशाअल्लाह उन में तव्हां ॾिसंदव त इन ते कमु बि थींदो। स्कूलनि ते कमु हलनि था ऐं स्कूल कुझु मंज़ूर बि थी आया आहिनि। ऐं हिते बि हिन वक़्तु बि मां सम्झां थो त 40 खां 50 स्कूल जेको आहे सो तालके में अची विया आहिनि। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त हाणे टीचर जेके नवां मेरिट ते आया आहिनि, इंशाअल्लाह ताला सभई तव्हां ॾिसंदव त स्कूल आबाद बि थींदा। ऐं उन में तव्हांजी बि ज़रूरत पवंदी, छो त तव्हां लिखो था ऐं माण्हुनि खे ॼाण ॾियो था। हीउ चैनल तुंहिंजो जेको आहे सो पंहिंजो आहे, इन ते असां तोखां बि मदद वठंदासीं, सभिनी चैनलनि खां वठंदासीं। त इंशाअल्लाह ताला असां सभिनी खे स्कूल इस्पताल मेन शइ आहे। रोड रस्ता इन करे त दोस्त चवंदा हुआसीं असां मदईअ में जेको आहे सो पंहिंजो मींहुं वसे थो त 4-4 ॾींहं नथा निकिरी सघूं। उहो दहा घणी विझा छा कंदो, घिटी पंहिंजा उन ई न ठही आहे। सो इंशाअल्लाह ताला उन जी घिटी बि ठाराईंदासीं। सभई घिटियूं ठही वियूं आहिनि। इस्पतालनि ऐं स्कूलनि ते बि बाक़ाइदे ध्यानु ॾींदासीं। बाक़ी हाणे असां गॾिजी सभु मेंबर ऐं तव्हां साईं दुरमोहम्मद शाह, असां सभु जेके बि हे असांजी टीम आहिनि। आगा सिराज खान हुजे, मां हुजां, बल्दियात हिकिड़ी टीम आहे असांजी। जेतिरो उहे कमु कंदा अॻिते उहो असांखे कमु ईंदो, असांखे माण्हू वोट कंदा। ऐं इंशाअल्लाह ताला असां तव्हांखे करे ॾेखारींदासीं। ड्राड़ न आहे। मां कमु ई तॾहिं अनाउंस कंदो आहियां जॾहिं हुनजो बाक़ाइदे उहा बजट अची वेंदी आहे। हाणे बि तव्हां वॾा रोड ॾिठा, 4-5 अची विया आहिनि ऐं उन्हनि ते कमु शुरू थी वियो आहे। वरी हाणे तव्हां 4-5 रोड मां वरी तव्हांखे चवां थो त मां जल्द इफ़्तिताह कंदुमि। ऐं मेन रोड, वॾा रोड बि हूंदा ऐं उन में शहरनि जा नंढा नंढा कम बि हूंदा। ऐं इंशाअल्लाह ताला सभई असां पूरा कंदासीं। पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तो पीपल्स पार्टी जी महिरबानी आहे। साईं, हिकिड़ो एक्सटेंशन, हिकिड़ो सवाल जो एक्सटेंशन ज़रूरु माना ज़रूरु हिकिड़ो नंढिड़ो में वॾी महिरबानी साईं तव्हां